जी बिल्कुल कोशिश जारी है। असांजा दोस्त जेके असांखे नाराज़ आहिनि जब्बार चाचड़ जे अगवा थियण जे करे, त असां कोशिश में लॻा पिया आहियूं। होपफुली रोड जल्द खां जल्द खुली वेंदो। ऐं मां सम्झां थो त मुहज़िब शहरी आहिनि पनियाकल जा, मुहज़िब शहरी इन ॻाल्हि खे ज़रूरु सम्झनि त हीउ मुहज़िब तरीक़ो न आहे। कंहिं बि हिसाब सां मुहज़िब तरीक़ो न आहे त को 24 कलाकनि खां रोड बंदि कजे। पंहिंजा शहरी आहिनि, नाराज़ आहिनि, उनखे रोड खोलणु खपे, खोलींदा। अगरि न खोलींदा ऐं कानून खे पंहिंजे हथ में वठंदा, पोइ कानून तहरुक में ईंदी। ख़ातिरी त इहा ई आहे त गैर क़ानूनी कमु इहो आहे त असांजो जब्बार चाचड़ अगवा थियल आहे। हिकु ॾोह जो कमु आहे, उहो ॾोह जे ख़िलाफ़ु असांखे कमु करिणो आहे, उनखे रिकवर कराईंदासीं, इहो ई ताउन कंदासीं। ॿियो त असां ॿियो छा चवंदासीं। ॾिसोसीं 14 ॾींहं त वैसे बि इन्वेस्टिगेशन जे लाइ कानून बि असांखे ॾिए थी, ऐं कुझु केसिस में जल्दी बरामदगी थी वेंदी आहे, कुझु केसिस में कुझु ॾींहं लॻंदा आहिनि। पुलिस पंहिंजी कोशिशूं जी जान सां करे रही आहे। उमेदु आहे त जल्द खां जल्द रिकवर करे वठंदासीं। मुगवी जा वारिस असां सां बिल्कुलु राब्ते में आहिनि। मां हाणे बि उन्हनि सां मिलियो आहियां। असांजूं कोशिशूं पूरियूं इन में आहिनि त उन्हनि जो बचो जेको असांजो बि बचो आहे उहो बरामद थिए। असांजूं कोशिशूं हिन महिल बि हलनि पियूं, ऐं मां उमेदु रखां थो त रोड बि जल्दी खुली वेंदो। जी तव्हांखे ख़बर आहे कुझु जवाबदार गिरफ़्तार आहिनि, ॿियनि जे कढ रेड हलनि पिया। तव्हांखे ख़बर आहे त पाण दरिया जे पाणीअ में चाढ़ अची वियो, हाणे पाणी लाथ में आहे। इंशाल्लाह वरी कोशिशूं जारी रखंदासीं त जी जवाबदार गिरफ़्तार करे सघूं। जी